वनी मारी मोए जी जांच त कर केड़ा वनी वड़ा वसाया थस। अदी ॾिसण में इहो पियो आयो त ओठो गुलाम खे डोड़ाईंदो पियो थे। उन खां पोइ गुलाम जो कंहिंखे बि को बि ॾस पतो न आहे। किथे ओठे गुलाम के मारे दफन तो कोन करे छड़ीस। इहा त ख़बर न आहे अदी। वनी बाहर जांच कंदे त तोके खबर पवंदी। घर वेठे तोके कीअं खबर पवंदी? अदी वारिस मथां सिर्फ़ गुलाम हमलो करण वारो न हुयो, उन सां गॾु मां बि हुयसि। ऐं जेकॾहिं मां हुन जे साम्हूं वियुसि त छा उहो मूंखे छॾींदा? एड़ो कम ही न कयो हां त सुठो हुयो न। असां सोचो त कमाल खान असांजी मदद कंदो, पर हू पाण हिन वक़्तु आज़ार में आहे। असांजी मदद कीअं कंदो? कमाल खे रब्बन पूरो करे छॾींदो। तव्हां पंहिंजो सोचो। पंहिंजो छा सोचो अदी? गुलाम खे हिन वक़्तु ई ओठे पूरो करे छॾियो हूंदो। ख़ैर घुरदा जहिड़ो बि आहे, निभागो सिभागो मुंहिंजो मुड़ुस त आहे। अदी मुंहिंजे ख़ैर घुरण सां ओठो गुलाम खे छॾे कोन ॾींदो। खुदा कंदो त ओठे खां बची निकितो हूंदो। जेकॾहिं बची निकितो हूंदो न पोइ देर मथां हिते ज़रूर पुॼंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।